अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी त अॼु असां हिते यूनिवर्सिटी में आया आहियूं। हिते जेको आहे सो पंहिंजो इलेक्शन सेवा इलेक्शन यूनिवर्सिटी जी मुलाज़िमनि जी तंज़ीम में हे ग्रुप बीठा आहिनि जंहिंजो अॼु पंहिंजो फारम भराइण जी तारीख़ आहे। फारम भराइण आया आहिनि जंहिंमें तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था कुझु जेको आहे सो मुलाज़िम बीठा आहिनि ऐं कुझु अचणु शुरू थी विया आहिनि। ऐं मौसम बि माशाअल्लाह निहायत ई ख़ूबसूरत लॻो पियो आहे, जंहिंमें हल्की हल्की बूंदाबानी थिए पई, मींहुं वसे पियो। ऐं हींअर ई फारम भराइण जे लाइ मुलाज़िम असांजा सेवा जा उहिदेदार वेंदा हींअर फारम भराइण फेडरेशन जी ऑफिस जेकी यूनिवर्सिटी कॉलोनी में आहे। उते उहे फेडरेशन वारा वेठा आहिनि जेके हिननि खां फारम वठंदा, जंहिंमें अल शहबाज़ ग्रुप, लतीफ़ ग्रुप, शाह लतीफ़ ग्रुप ऐं शहीद राणी ग्रुप फारम हींअर जमा कराईंदा। तव्हां नाज़रीन ॾिसी सघो था माशाअल्लाह, ऐं इदारनि जी वॾी वॾी गूंज लॻी पई आहे माशाअल्लाह। निहायत ई जेको आहे सो जोश ऐं जज़्बे सां इहे नारा पिया हलनि माशाअल्लाह। तव्हां ॾिसी सघो था सेवा तंज़ीम अल शहबाज़ ग्रुप पंहिंजो इन इलेक्शन जो फार्म भराइण पियो वञे। इंशाअल्लाह आमीन। असांजी दुआ आहे साईं तव्हां सां गॾु। इंशाअल्लाह इंशाअल्लाह असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे। महिरबानी महिरबानी। नाज़रीन, अगरि अव्हांखे असांजी वीडियो पसंदि अचे त हिनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ये लतीफ़ ग्रुप जा उहिदेदार जेको आहे हींअर आया आहिनि पंहिंजे सेवा इलेक्शन जो जेको आहे सो फार्म भराइण।
सेवा ऑफिस यूनिवर्सिटी में जिथे फेडरेशन वारा वेठा आहिनि। लतीफ़ ग्रुप आयो आहे हिते माशाल्लाह। ही जेको आहे सो पंहिंजो फारम उहिदेदारनि जो फारम भराइण जमा कराइण। हाँ ॾिसी सघो था नाज़रीन, ही जीअं त ही सेवा इलेक्शन जे बारे में आहे। यूनिवर्सिटी जी सेवा इलेक्शन जेकी 30 जून ते थींदी, हुन में ही लतीफ़ ग्रुप जो उहिदेदार जेके आया आहिनि इहे फारम भराइण आया आहिनि। सेवा इलेक्शन में नाज़रीन 3 ग्रुप बीठा आहिनि यूनिवर्सिटी जी सेवा इलेक्शन में। शहबाज ग्रुप, शाह लतीफ़ ग्रुप, लतीफ़ ग्रुप जीअं त इहे फारम भराइण आहिनि पंहिंजो सेवा ऑफिस यूनिवर्सिटी में। हिते फेडरेशन वारा मौजूदु आहिनि हुननि वटि। महिरबानी नाज़रीन, वधीक आवाज़ अव्हांखे ॾींदासीं, वॾी महिरबानी।